अस्सलाम वालेकुम। अज जी वीडियो में असी कुछ अड़ा अंग्रेजी जा लफ़्ज़ सीखण वारा आहियूं जिन में कुछ अखर लिखिया वेंदा आहिनि पर पढ़ण में ॿुधबा न आहिनि। इन्हनि खे साइलेंट लेटर्स चयो वेंदो आहे। अचो त ॾिसूं त इन्हनि जो सही तलफ़ुज़ कहिड़ो आहे ऐं अक्सर माण्हू इन में ग़लती छो कंदा आहिनि। सो लेट्स स्टार्ट। हाणे फर्स्ट ऑफ ऑल असां वटि वर्ड आहे वेनसडे। वेनसडे ठीकु आहे। अक्सर स्टूडेंट्स इन खे वेडनेसडे पढ़ंदा आहिनि, सो बिल्कुलु ग़लति आहे। हिते डी ख़ामोश आहे, ही पढ़बो वेनसडे। ठीकु आहे, वेनसडे। वेनसडे जो मतिलबु आहे अरबा। ठीकु आहे। ॿिए नंबर ते असां वटि वर्ड आहे ऑनेस्ट। ठीकु आहे, ऑनेस्ट। सो हिते एच ख़ामोश आहे, ही होनेस्ट न पढ़बो। ठीकु आहे, ऑनेस्ट पढ़बो। ऑनेस्ट जो मतिलबु आहे ईमानदार। टे नंबर ते असां वटि वर्ड आहे डेट। ठीकु आहे, डेट, बल्कि डेप्ट न पढ़बो। ठीकु आहे, डेट हिन जो सही प्रोनाउंसिएशन आहे। सो हिते बी ख़ामोश आहे, डेट पढ़बो। ठीकु आहे, डेट जो मतिलबु आहे कर्ज़। चौथे नंबर ते असां वटि वर्ड आहे रिसीत। ठीकु आहे, रिसीत। हिन खे अक्सर स्टूडेंट्स रिसिप्ट पढ़ंदा आहिनि, सो बिल्कुलु ग़लति आहे। हिते पी ख़ामोश आहे, सो हिन जो सही उचार आहे, सही प्रोनाउंसिएशन आहे रिसीत। रिसीत। ठीकु आहे, रिसीत जो मतिलबु आहे रसीद। पंजे नंबर ते असां वटि वर्ड आहे कर्नल। ठीकु आहे, कर्नल। सो अक्सर स्टूडेंट्स हिन खे ॾिसी करे पढ़ंदा आहिनि कोलोनल या कर्नल वग़ैरह वग़ैरह। सो हिन जो सही उचार आहे कर्नल। कर्नल। ठीकु आहे, कर्नल जो मतिलबु आहे कर्नल। छहें नंबर ते असां वटि वर्ड आहे वॉच। वॉच। ठीकु आहे, सो हिते टी ख़ामोश आहे, वॉच पढ़बो। ठीकु आहे, वॉच जो मतिलबु आहे घड़ी। सतें नंबर ते असां वटि वर्ड आहे कबर्ड। कबर्ड। ठीकु आहे, सो हिते बि पी ख़ामोश आहे, कबर्ड पढ़बो। ठीकु आहे, कबर्ड। कबर्ड जो मतिलबु आहे अलमारी। अठें नंबर ते असां वटि वर्ड आहे हैंडसम। हैंडसम। ठीकु आहे, सो हिते बि डी ख़ामोश आहे, हैंडसम पढ़बो। ठीकु आहे, हैंडसम जो मतिलबु आहे ख़ूबसूरत। ऐं हैंडसम जेको आहे अक्सर मेल जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। फॉर एग्ज़ाम्पल ही इज़ हैंडसम। ठीकु आहे, या अली इज़ हैंडसम। त हैंडसम पढ़बो, हिते डी ख़ामोश आहे। 9 नंबर ते आहे सैंडविच। सैंडविच। ठीकु आहे, हिते बि डी ख़ामोश आहे। सैंडविच जो मतिलबु आहे मानी जे विच में खाधो। ठीकु आहे। 10 नंबर ते असां वटि वर्ड आहे आइलैंड। आइलैंड। ठीकु आहे, अक्सर स्टूडेंट्स हिन खे इसलैंड पढ़ंदा आहिनि, सो बिल्कुलु ग़लति आहे। हिते एस ख़ामोश आहे। ठीकु आहे, आइलैंड। आइलैंड पढ़बो। ठीकु आहे, आइलैंड जो मतिलबु आहे ॿेट। सो वीडियो तव्हांखे सुठो लॻे त